अदबी मेला शऊर गॾु थियो आहे सिंध जे समाज ते कहिड़ी तब्दीली ॾिसो था? थोड़ी मुश्किल ॻाल्हि कंदुसि। जेके माण्हू सम्झनि था त सियासत जो मुतबादिल लिटरेचर ऐं मेला आहिनि उहे ग़लति आहिनि, ऐं जेके सम्झनि था त मेला न हुजनि रुगो लठ रुगो खणी माण्हू चौकनि ते बि उहे बि ग़लति आहिनि। सियासत बि करणु खपे, सकाफ़ती सरगर्मियूं बि करणु खपनि, मेला बि करणु खपनि, पर उहे मेला ईअं न हुजनि। कुझु मेला जेके ही मेलो अहिड़ो कोन्हे इन करे आया विया आहिनि। कुझु मेला अहिड़ा हूंदा आहिनि जेके मेला इन करे कया वेंदा। मेलो सिंधी में चइबो आहे न मेलो मचाइणु, उहो मेलो मचाइबो इन करे आहे जो सरकार जो भरपूर मौक़िफ़ पेश कजे। ही मेलो ईअं कोन्हे, हिते डाइवर्स ओपिनियन पेश पियो थिए, सरकार मुखालिफ़ बि हूंदो के थी सघे थो हुनजे हक़ में बि रखनि। त सिंध में डिबेट थियणु खपे, सिंध में क्वेश्चन्स थियणु खपनि, सिंध जो माण्हू सोचणु शुरू करे। सिंध जे माण्हुनि जे कुलनि ते जेको ही मथे हिकिड़ो हेॾो दॿो रखियो आहे न, हीउ दॿो, इन दॿे में अंदरि छा आहे उहो विलोड़णु खपे। त उन सिंधियुनि जे खोपड़ीअ में पियल छा आहे। सिंध जे खोपड़ियुनि में हिकिड़ो सालनि खां शइ विधी वई आहे। 1000 साल हुआ पाण दोदा दरिया खान आहियूं, पाण खे फतेह ऐं मुस्तक़बिल पंहिंजो आहे, बाक़ी पढ़ाई आई कान्हे, मेरिट आई कोन्हे, करप्शन जे ख़िलाफ़ु जदोजहद आई कान्हे। सिंधियुनि खे मुंहिंजे ख़्याल में आईंदह वरी ईंदड़ साल या ॿिए कंहिं मेले में हिकिड़ो टॉपिक हुअणु खपे, सिंध में करप्शन जा निराला तरीक़ा, कीअं सिंध खे लुटे विया आहिनि हुकुमरान, इन ते बि हिकिड़ो सेशन थियणु खपे। उन ते वरी आऊं अंग अखर ॾींदुसि अची त कीअं पैसा था खाई वञनि हेपेटाइटिस जा, थर जे ॿारनि जा, कीअं लुटे। ऐं ॿियो जेके ताज़ियूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि सिंध में, इन्हनि जो दाइरो वसी करणु खपे। आउं मुतालबो थो कयां त न हिकिड़ी गिरफ़्तारी सां कमु कुझु कोन हलंदो। सिंध में अञा 40-50 ॿिया करप्ट MNA MPA सेनेटर वज़ीर मौजूदु आहिनि, ऐं उन्हनि जो जेको बादशाह सलामत आहे, जेका मलका आली आहे, उहो सभु गिरफ़्तार थियणु खपे। इहो न पियो ॻाल्हायो सवाल मज़लूम आहे। सिंध लुटे खाई वियल आहे, सिंध जी भींग करे छॾियऊं, सिंध जा बचा मारिजी विया, सिंध जा लाश पिया आहिनि, उन जो को धणी दौड़ी कोन्हे। ख़ालिद महमूद सुमर जो लाश, बशीर कुरैशी जो लाश, इमरान जोकियो ऐं फज़ीला सरकी ऐं राहिल कोरे जा गुम, तानिया ख़ासकेली जो लाश, आबदा बल्हा जो लाश, रिमशाह जो लाश, इरशाद रांझाणी जो लाश, कमांद जा आबादगार तबाह, थर में ॿार मरनि पिया, सिंध जा रोड रस्ता अस्पतालूं सभु खाई विया। अञा ई बेगुनाह आहिनि। अञा हिननि खे सिंधियुनि खे जेकॾहिं ही मिलिजे त